तव्हांखे शायद ख़बर हुजे या न हुजे, पर का भी ख़ती मसावत यानी लीनियर इक्वेशन खे असां y इज़ इक्वल टू mx प्लस b जी सूरत में लिखी सघूं था। ऐं इहा जेका m आहे, इहा m असां वटि स्लोप हूंदी आहे, यानी लाड़ो हूंदो आहे, जंहिंखे असां पोइलनि कुझु वीडियोज़ खां पढ़ी रहिया आहियूं। ऐं इहो असांखे ॿुधाईंदो आहे त लाइन केतिरी उभी आहे। ऐं b जेका आहे उहा असां वटि वाई इंटरसेप्ट आहे। वाई इंटरसेप्ट मतिलबु उहा पॉइंट जिथे लाइन वाई सां लॻे थी पई ऐं एक्स 0 जे बराबरि हूंदो आहे। ऐं असां हिन जी तस्दीक ईअं करे सघूं था जॾहिं असां 0 पुट कयूं एक्स जी वैल्यू, यानी एक्स 0 जे बराबरि थींदो जॾहिं वाई इंटरसेप्ट थी वेंदो। त हिन इक्वेशन में अगरि असां एक्स खे 0 पुट कयूं त असां वटि इक्वेशन आहे वाई इज़ इक्वल टू एम एक्स प्लस बी। त एक्स जी जॻह ते 0 था पुट कयूं त असां वटि एम मल्टीप्लाई थी वेंदी 0 सां। हाणे एम कुझु बि हुजे उहो 0 सां मल्टीप्लाई थी वेंदो त असां वटि 0 थी वेंदी। त वाई बराबरि थींदो बी जे। ऐं अगरि असां हिन जा ग्राफ कोऑर्डिनेट्स कढूं त असां वटि ग्राफ कोऑर्डिनेट निकिरंदा 0, b, यानी उहा पॉइंट जिथे y जेको आहे उहो b जे बराबरि आहे ऐं x 0 जे बराबरि आहे। ऐं उहा लाइन y सां लॻंदी जॾहिं x 0 जे बराबरि हूंदो ऐं y b जे बराबरि हूंदो। ऐं इन जी तस्दीक करण लाइ त m बिल्कुलु स्लोप ई आहे। असां कुझु नंबर्स खणी था ॾिसूं। मसलन असां हिकु नंबर था खणूं त हिते असां वटि x 0 जे बराबरि हुयो। असां नंबर था खणूं त असां वटि x बराबरि आहे 1 जे। ऐं हिन इक्वेशन में असां x जी वैल्यू 1 रखी करे था ॾिसूं त y बराबरि थींदो एम एक्स प्लस बी जे। ऐं एम एक्स सां मल्टीप्लाई थींदो त सिर्फ़ु m बचंदो, छाकाणि त x 1 जे बराबरि आहे। त y जी वैल्यू असांखे मिलंदी m प्लस बी। त असां वटि जेका पॉइंट आहे इहा लाइन जी 1, m प्लस बी बि निकिरंदी, छाकाणि त x 1 आहे ऐं y जी वैल्यू असां वटि m प्लस बी आहे। हाणे असांखे इहा ख़बर आहे त जेको स्लोप हूंदो आहे, स्लोप बराबरि हूंदो आहे चेंज इन y अपॉन चेंज इन x। हाणे असां वटि y जेका आहे उहा आई m प्लस बी ऐं पहिरियां असां वटि y आई हुई b, यानी y2 माइनस y1 कंदासीं असां। ऐं साॻे तरीक़े सां असां हेठियां चेंज इन x कंदासीं त असां वटि पहिरियां x हुयो 0 ऐं हाणे असां वटि 1 हुयो, त 1 मां असां 0 माइनस कंदासीं। हाणे इहा बराबरि थींदा चेंज इन y ओवर चेंज इन x जे। हाणे इहा जेका चेंज इन y ओवर चेंज इन x आहे इहो बराबरि हूंदो आहे स्लोप जे। हाणे हिन में ॾिसो त असां वटि b प्लस जी ऐं b माइनस जी कैंसिल थी वेंदी ऐं हेठियां असां वटि माइनस 0 त माना साॻियो ई रहंदो। ऐं स्लोप असांजो जेको चेंज इन y ओवर चेंज इन x आहे उहो बराबरि थींदो m जे। मतिलबु त m जेको आहे असां वटि स्लोप आहे ऐं जेका b आहे असां वटि y इंटरसेप्ट आहे। हाणे असां इहो सम्झी छॾियोसीं। हाणे मां करणु छा थो चाहियां, मां करणु इहो चाहियां थो त हीअ लकीरूं जेके असां वटि ग्राफ में पयूं आहिनि, मुख़्तलिफ़ लकीरूं ठहियल आहिनि, मां इन्हनि जो y इंटरसेप्ट, x इंटरसेप्ट ऐं इन्हनि जो स्लोप ऐं इन्हनि जी इक्वेशन मालूम करण जी कोशिशि कंदुमि। हाणे सभ खां पहिरियां असां खणूं था लाइन ए। हाणे इहा जेका लाइन ए आहे जेका मथियां खां हेठि अची रही आहे, असां इन खे था खणूं सभ खां पहिरियां। हाणे सभ खां पहिरियां असां कोशिशि था कयूं त असां हिन लाइन जो जेका लाइन ए आहे इन जो स्लोप मालूम कयूं। हाणे स्लोप मालूम करण लाइ को बि असां हिकिड़ो पॉइंट था खणूं हिन लाइन ते। असां ख़बर आहे त स्लोप बराबरि हूंदो आहे चेंज इन एक्स ओवर चेंज इन वाई जे। त हाणे चेंज इन एक्स लाइ असां हिकिड़ा पॉइंट्स था खणूं, मिसाल सां 1, 2 ऐं 3 पॉइंट्स एक्स में अॻिते था वधूं। हाणे ॾिसूं था त असां वटि जॾहिं डेल्टा एक्स प्लस 3 जे बराबरि आहे त वाई छा जे बराबरि थियो। हाणे वाई में ॾिसो त इहा लाइन केतिरो हेठि या केतिरो मथे आई आहे। हाणे ॾिसो 1 ऐं 2 पॉइंट, यानी जेको चेंज इन वाई आहे उहो असां वटि आयो आहे -2, यानी इन जेको इक्वेशन जेका लाइन ए आहे उनजो जेको चेंज इन वाई ओवर चेंज इन एक्स आहे उहो बराबरि आहे चेंज इन वाई असां वटि आयो -2 ऐं चेंज इन एक्स असां वटि आयो 3। त इन जो जेको स्लोप आहे उहो -2/3 जे बराबरि थियो। इन जो मतिलबु इहो आहे त हर 3 नुक़्ता जेका एक्स में अॻिते वधंदा उन में इहा लकीर 2 नुक़्ता वाई में हेठि थी अचे, छाकाणि स्लोप नेगेटिव आहे त 2 नुक़्ता हेठि ईंदी। ऐं तव्हां लाइन खे ॾिसंदव त तव्हांखे इहा शइ सम्झ में बि ईंदी। त हाणे -2/3 असांजो स्लोप आहे। हाणे अचो त हिन लाइन जो असां वाई इंटरसेप्ट मालूम करे ॾिसूं त असां वटि बी जेको वाई इंटरसेप्ट आहे उहो छा जे बराबरि आहे। ऐं असांखे ख़बर आहे त वाई इंटरसेप्ट उहा पॉइंट हूंदी आहे जिते एक्स 0 जे बराबरि हुजे ऐं उहा लकीर वाई सां टकराए। हाणे ॾिसो त इहा जेका ए लकीर आहे इहा ए लकीर कहिड़े पॉइंट ते वाई सां टकराए थी पई या वाई वारी एक्सिस सां इंटरसेक्ट करे थी पई, त उते असां वटि वाई जी वैल्यू केतिरी आहे। ऐं इहा जेका पॉइंट आहे 1 ऐं 2 जे विच में, इते इहा ए वारी लकीर वाई सां टकराए रही आहे, यानी वाई खे एक्सिस खे इंटरसेक्ट करे रही आहे। इहा लाइन 1 खां थोरी मथे आहे त असां हिन जी वैल्यू खणूं था 4/3, छाकाणि त 1 खां थोरी मथे आहे। हाणे अचो त हिन जी इक्वेशन मालूम कयूं। असां ख़बर आहे त y बराबरि हूंदो आहे एम एक्स प्लस बी जे। हाणे इन्हनि ते असां वैल्यू पुट था कयूं त y बराबरि थींदो एम जी जॻह ते -2/3 रखूं, एक्स साॻियो ई, ऐं बी असां वटि 4/3 निकितो। ऐं इहा असांजी लाइन ए जी इक्वेशन आहे। हाणे अचो लाइन बी ते था हलूं। लाइन बी जेका आहे इहा ॾिसो त मथियां खां हेठि अची रही आहे। ऐं सभ खां पहिरियां जो स्लोप मालूम करण लाइ असां हिकिड़ो पॉइंट था खणूं, इते 1 वटि असां हिकिड़ो पॉइंट था खणूं। हाणे हिते असां लिखी था छॾियूं त असां इक्वेशन बी सॉल्व था कयूं। असां ख़बर आहे त स्लोप बराबरि हूंदो आहे चेंज इन वाई ओवर चेंज इन एक्स जे। त हाणे असां कुझु बि पॉइंट खणूं था
जंहिंमें असां एक्स में अॻिते था वधूं। फॉर एग्ज़ाम्पल असां एक्स में हिकु पॉइंट अॻिते था वधूं, यानी डेल्टा एक्स असां वटि हिकु आहे, त डेल्टा वाई असां वटि ॾिसो केतिरी थी थिए, असां वटि 1, 2 ऐं 3 पॉइंट्स वाई में वधनि था, यानी डेल्टा एक्स असां वटि हिकु आहे ऐं डेल्टा वाई असां वटि 3 आहे, यानी 3 नुक़्ता वधे थी जॾहिं असां एक्स में हिकु नुक़्तो वधूं था। त डेल्टा एक्स असां वटि हिकु आहे ऐं डेल्टा वाई असां वटि अची वई आहे 3, त असां इक्वेशन में 3 लिखी था छॾियूं। त मतिलबु इन लाइन बी जो जेको स्लोप आहे उहो 3 आहे, एम बराबरि 3 जे आहे। हाणे वाई इंटरसेप्ट मालूम था कयूं त ॾिसो, इहा लाइन वाई ते किथे टच थी करे ऐं इहो पॉइंट 1 जेको आहे इते टच थी करे, यानी बी असां वटि 1 जे बराबरि आहे। हाणे अचो त हिन जी इक्वेशन कढूं। असांखे ख़बर आहे वाई बराबरि हूंदो आहे एम एक्स प्लस बी जे। हाणे एम जी जॻह ते 3 था पुट कयूं ऐं बी जी जॻह ते 1 था पुट कयूं, त इहा असां वटि इक्वेशन ठही वई लाइन बी जी। हाणे अचो लाइन सी खे सॉल्व था कयूं। हाणे लाइन सी खे सॉल्व करण जे लाइ सभ खां पहिरियों असांजो वाई इंटरसेप्ट था कढूं, त ॾिसो वाई ते इहा लाइन -2 वटि टच करे थी, यानी जेको असां वटि बी आहे, जेको वाई इंटरसेप्ट आहे उहो बराबरि आहे -2 जे, त बी बराबरि थींदो -2 जे। हाणे अचो हिन जो स्लोप था कढूं, त असां वटि जेका एम आहे उहो स्लोप छाजे बराबरि थींदो, ऐं स्लोप असांखे ख़बर आहे त चेंज इन वाई ओवर चेंज इन एक्स जे बराबरि थींदो आहे। हाणे असां हिन साॻे ई पॉइंट खां एक्स में अॻिते था वधूं, त असां 1, 2, 3 ऐं 4 क़दम अॻिते था वधूं, 4 पॉइंट्स अॻिते था वधूं एक्स में, यानी डेल्टा एक्स असां खणूं था 4 जे बराबरि। हाणे ॾिसो त वाई में केतिरो चेंज आयो, त असां वटि वाई में 1 ऐं 2 पॉइंट्स चेंज आयो वाई में, यानी डेल्टा वाई असां वटि बराबरि थियो 2 जे। त हिन फार्मूले में रखूं था त असां वटि फार्मूलो थींदो 2/4, यानी 1/2, छो त 2 जो टेबल लॻंदो, त असां वटि जेका एम आहे उहा बराबरि थी 1/2 जे। हाणे इक्वेशन में पुट था कयूं त वाई बराबरि थींदो 1/2 एक्स ऐं प्लस बी असां वटि बराबरि आहे -2 जे। हाणे इहा इक्वेशन ठही वई लाइन सी जी। हाणे अचो त उबते तरीक़े सां कयूं था, जॾहिं असांखे स्लोप मिलियल हुजे, वाई इंटरसेप्ट मिलियल हुजे ऐं इक्वेशन मिलियल हुजे, त असां हुन लाइननि खे ग्राफ में पुट कयूं। हिते असां वटि लाइन आहे जेका बराबरि आहे 2x + 5 जे। हाणे 2 असां वटि जेको आहे स्लोप आहे ऐं 5 असां वटि वाई इंटरसेप्ट आहे। त हाणे असां ग्राफ में हिकिड़ी अहिड़ी पॉइंट था खणूं जिथे वाई इंटरसेप्ट 5 जे बराबरि आहे, त मतिलबु वाई में असां 5 पॉइंट्स अॻिते वेंदासीं, त असां 1, 2, 3, 4, 5, यानी इहा जेका पॉइंट आहे जिथे वाई 5 जे बराबरि आहे, इहो असांजो वाई इंटरसेप्ट आहे। ऐं स्लोप छाकाणि त असां वटि 2 आहे ऐं स्लोप असांखे ख़बर आहे चेंज इन वाई ओवर चेंज इन एक्स जे बराबरि हूंदो आहे, ऐं स्लोप 2 आहे, त मतिलबु हर एक्स जे हिकु नुक़्ते ते वाई 2 नुक़्ता अॻिते वधंदो। त असां एक्स हिकिड़ो वधंदासीं त वाई 2 ऐं एक्स हिकिड़ो त वाई 2, ऐं ईअं असांखे मुख़्तलिफ़ पॉइंट्स मिली वेंदा जंहिंसां असां इन लाइन खे ड्रॉ करे सघूं था। ऐं असां पॉइंट्स मुख़्तलिफ़ ठाहे छॾिया आहिनि, ऐं अगरि असां इन सभिनी पॉइंट्स खे डॉट्स खे कनेक्ट कंदासीं त असांखे इहा लाइन मिली वेंदी, जेका लाइन असांखे इक्वेशन में मिलियल आहे, ऐं इहे डॉट्स कनेक्ट कंदासीं त असांखे इन इक्वेशन जी घुरिबल लाइन मिली वेंदी। हाणे अचो त ॿी इक्वेशन ते अचूं था। हाणे ॿी इक्वेशन असां वटि आहे वाई बराबरि आहे -2x + 7 जे। इन इक्वेशन खे मां सॼे पासे ॾांहुं वाज़े करे लिखां थो, त असां वटि इक्वेशन आहे वाई बराबरि आहे -0.2x + 7 जे। हाणे 0.2 खे असां फ्रैक्शन जी फॉर्म में लिखी सघूं था, त इहो जेको -0.2 आहे असां इन खे ईअं लिखी सघूं था त -1/5 जे बराबरि आहे, छाकाणि त 1/5 0.2 जे बराबरि थी। हाणे असांखे ख़बर आहे त वाई इंटरसेप्ट 7 जे बराबरि आहे, त असां वाई में 7 पॉइंट्स मथे था वञूं, त 1, 2, 3, 4, 5, 6, 7। हाणे इहा जेका पॉइंट आहे +7, इहा पॉइंट आहे जिथे वाई इंटरसेप्ट थिए थो इन लकीर जो, ऐं असां वटि स्लोप आहे -1/5, यानी हर 5 नुक़्ता जेके एक्स जा अॻिते वधी रहिया आहिनि उन में वाई जो हिकु नुक़्तो घटी रहियो आहे, यानी डेल्टा वाई ओवर डेल्टा एक्स जेका आहे चेंज इन वाई ओवर चेंज इन एक्स -1/5 जे बराबरि आहे। यानी 5 नुक़्ता अगरि असां एक्स वारे पॉइंट में अॻिते वधूं त 1, 2, 3, 4, 5, त उन में वाई जो हिकु नुक़्तो घटिजंदो, ऐं वरी साॻे तरीक़े सां असां 5 नुक़्ता अॻिते वधूं त 1, 2, 3, 4, 5 ऐं हिकु नुक़्तो वाई जो घटिजंदो। ऐं अगरि असां पोइते वञूं त इहो साॻियो ई स्लोप असां ईअं बि कढी सघूं था त 1/-5 जे बराबरि आहे, यानी 5 नुक़्ता अगरि असां एक्स जा पोइते वञूं त हिकु नुक़्तो वाई जो वधंदो। असां 5 नुक़्ता पोइते था वञूं, 1, 2, 3, 4, 5 नुक़्तनि ते हिकु नुक़्तो वधंदो, त मतिलबु इहे जेके पॉइंट्स आहिनि वरी असां 5 नुक़्ता पोइते था वञूं, 1, 2, 3, 4, 5 ऐं हिकु नुक़्तो वधंदो। त हाणे इहे जेके पॉइंट्स असां ठाहिया आहिनि, इहे पॉइंट्स असांजे इन लाइन जा पॉइंट्स आहिनि, ऐं इन्हनि खे कनेक्ट करण सां असांखे उहा लाइन मिली वेंदी जेका इन इक्वेशन जी लाइन आहे। हाणे अचो त टीं इक्वेशन ते अचूं था। टीं इक्वेशन असां वटि आहे, मां हेठि लिखां थो y = -x, यानी y बराबरि आहे -x जे। ऐं असां पढ़ियो आहे त y बराबरि हूंदो आहे mx + b जे, पर हिन में b त आहे ई कोन। हाणे b न आहे त मतिलबु b जेका आहे उहा 0 जे बराबरि आहे, यानी असां वटि जेको y इंटरसेप्ट आहे उहो 0 जे बराबरि आहे। त असां 0 वटि पॉइंट ठाहे था छॾियूं त इहो असांजो y इंटरसेप्ट आहे जिथे y 0 आहे। हाणे उनखां पोइ स्लोप ते अचूं था, त हिन इक्वेशन में जेको स्लोप आहे उहो -1 जे बराबरि आहे, छाकाणि त एक्स सां सिर्फ़ु माइनस लॻल आहे, त मतिलबु m-1 जे बराबरि आहे। ऐं -1 जो मतिलबु आहे त असां हिकु पॉइंट एक्स में अॻिते वधंदासीं त वाई में हिकु पॉइंट घटिजंदासीं, यानी हिकु पॉइंट अॻिते था वधूं एक्स में त वाई में हिकु पॉइंट घटिजंदासीं। ऐं साॻे तरीक़े सां वरी अगरि एक्स में हिकु पॉइंट घटिजंदासीं त वाई में हिकु पॉइंट वधंदासीं।
ऐं वरी साॻे तरीक़े सां एक्स में 1 पॉइंट ॿियो घटायूं था त वाई में 1 पॉइंट ॿियो वधंदो। त हाणे इहा जेका लाइन आहे इहा असां वटि जेका इन्हनि डॉट्स कनेक्ट करे ठहंदी, इहा असां वटि वाई इज़ इक्वल टू माइनस एक्स इन इक्वेशन जी लाइन ठही वेंदी। हाणे अचो त चौथी इक्वेशन ते अचूं था। असां चौथी इक्वेशन आहे वाई इज़ इक्वल टू 3.75। हाणे तव्हां चई सघो था त इक्वेशन जी त वाई इज़ इक्वल टू एम एक्स प्लस बी जे बराबरि हूंदी आहे, इहा असां वटि फार्मूलो हूंदो आहे। पर हिन में एक्स वारो टर्म त आहे ई कोन, सिर्फ़ु असां वटि 3.75 जेको बी जो वैल्यू आहे उहो आहे। त इन जो मतिलबु इहो आहे त एक्स 0 जे बराबरि आहे, छाकाणि त एम 0 जे बराबरि आहे ऐं असां वटि 0 एक्स आहे जेको मल्टीप्लाए थी करे कैंसिल थी चुको आहे ऐं वाई असां वटि साॻी ई रहंदी। त असां वटि जेको स्लोप आहे उहो 0 जे बराबरि आहे। त चेंज इन वाई ओवर चेंज इन एक्स जेको आहे उहो असां वटि 0 जे बराबरि आहे, स्लोप छाकाणि त 0 आहे। ऐं जेको वाई इंटरसेप्ट आहे असां वटि उहो 3.75 आहे। त असां वाई में 3.75 ते वञूं था त 1 2 3 ऐं चोथां 4 खां थोरो हेठि असां 3.75 ते लाइन ठाहियूं था। ऐं छाकाणि त स्लोप 0 आहे त मतिलबु इहा न लाइन मथे वेंदी न हेठि वेंदी। ऐं एक्स में अॻिते वञूं या पोइते वञूं असांजी इहा लाइन सिधी ई ठहंदी ऐं इहा स्लोप न हुजण जे करे सिधी आहे। हाणे असां साॼी लाइन्स ग्राफ में पुट करे छॾियूंसीं।